बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आए हैं लैला निसार मुसगत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर सहाफ़ी GM जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम ऐं शो में भली कार चइजो तव्हांखे। नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त समूरी सिंध में अगवाउन ऐं अमन अमान जी सूरत हाल हवाले सां एहतजाज कयो वञे पियो। शहर शहर में हर सिंधी जेको आहे हर माण्हू हिते सिरापा एहतजाज बणियल आहे। अमन अमान जी सूरत हाल असीं केतिरनि ई ॾहाकनि खां सुठी कोन ॾिसूं पिया। इन ते प्रोग्राम्स बि कया, मीडिया बिरादरी हुजे या सिविल सोसाइटी हुजे या पंहिंजो वकील बिरादरी असीं चऊं, हर कंहिं जेको आहे पंहिंजे पंहिंजे वसार इलाही आवाज़ जेको आहे उथारियो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए ऐं हीअ जेके रोज़ जो असां ॾिसूं पिया अगवा जूं वारदातूं थियनि पियूं इहे ख़तमु थियनि या को पछाड़ी जेको आहे कंट्रोल थी पवनि। पर हिन वक़्त ताईं असीं अफ़सोस सां असांखे इहो चवणो पवे थो त उहो सिलसिलो हिन वक़्त ताईं हलंदो अचे पियो। रोज़ हिके ॿिए ॾींहुं असीं ॾिसूं था त को न को ख़ासि करे कश्मीर कंदकोट जी ॻाल्हि कजे त उते या उत्तर सिंध जी असीं ॻाल्हि कयूं त उते को न को जेको आहे अगवा थींदो रहे थो। यानी एतिरी उते अमन अमान जी सूरत हाल ख़तरनाक लॻी पई आहे जो राति जो माण्हू राति जो त सफ़र करण जो सोचे ई नथा सघनि, ॾींहं जो बि ख़ैर नथा सोचे सघनि, राति त ख़ैर परते थी वई। सो अगवाउनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ सॼी सिंध में जेको आहे एहतजाज थिए पियो। अगवा थियल जा जेकॾहिं तव्हांखे कुझु असीं नाला ॿुधाईंदा हलूं जंहिंमें सागर कुमार, मुखी जगदेश कुमार, जयदीप कुमार, ज़हीर अहमद खालदी, डॉक्टर मुनीर नाइच ऐं ॿियनि जी आज़ादी लाइ मख़सूस तौर ते असीं कश्मीर जी ॻाल्हि कयूं पिया त उते डेरा मोड़ वटि धरणो जेको आहे हिन वक़्त ताईं बि यानी चोथों ॾींहुं आहे ऐं उते जारी आहे ऐं उते उन्हनि जो चवणु आहे त असीं तेसीं ताईं न उथंदासीं जेसीं ताईं जेके मुगवी आहिनि उहे आज़ादु नथा थी वञनि। पर हिन वक़्त ताईं जेकी इंफॉर्मेशन आहे त टिनि मुगवियुनि खे जेको आहे पुलिस बाज़ियाब कराए चुकी आहे। SSP अमजद शेख जेके कश्मीर जा आहिनि उहे धरणे वारी जॻह ते काल्ह पहुता बि वञी, पर ॻाल्हियूं जेके आहिनि नाकाम थी वियूं। हुननि उन्हनि खे रिक्वेस्ट कई SSP साहब त तव्हां उथी वञो, पर धरणे वारनि जो जेके एहतजाज कनि पिया हुननि जो इहो ई मुतालबो हुयो त असीं तेसीं ताईं न उथंदासीं जेसीं ताईं जेके यरगमाल बणियल माण्हू आहिनि उते उन्हनि खे तव्हां बाज़ियाब नथा करायो। त सभ खां पहिरीं हॉट इशू हिन वक़्तु इहो हले पियो जमाली साहब, हीउ सिलसिलो आख़िर थमजंदे तव्हांखे नज़र अचे पियो या न? आख़िर छो एतिरी अमन अमान जी सूरत हाल केतिरनि ई ॾहाकनि खां ख़राबु लॻी पई आहे? ॾिसो, इहो मां सम्झां थो त सिंध वासियुनि जी बदकिस्मती आहे जो सिंध जा केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते आम माण्हू जे लाइ उहे न सिर्फ़ु नोगो एरिया बणियल हूंदा आहिनि बल्कि केतिरा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे लाइ उहे इलाइक़ा नोगो एरिया बणिजी वेंदा आहिनि। सिंध जेकी सूफ़ियुनि जी धरती, मोहबत जी धरती, अमन जी धरती, भाईचारे जी धरती, महिमान नवाज़ जी धरती, सकाफ़त जो रिच रखण वारी धरती, उहा इन मुट्ठी भर धाड़ेलनि जे हथ जेको आहे यरगमाल बणियल आहे। ऐं बदकिस्मती सां असांजा जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि, छो जो उन्हनि जी जेसिताणी इन्हनि खे पुठ भराई हासिलु न हुजे, जेसिताणी उन्हनि जी इन्हनि खे सपोर्ट हासिलु न हुजे, तेसिताणी इहो मुमकिन न आहे जो एॾे दीदा दिलेरी सां जेके आहिनि उहे धाड़ेल माण्हुनि खे अगवा कनि, वरी उन्हनि खां भंग वसूल कनि, वरी पंहिंजे टर्म्स ऑफ रेफरेंस ते जेको आहे उन्हनि खे रिलीज़ बि कनि। त इन मां वाज़े नज़र अची रहियो आहे त जेसिताईं धाड़ेलनि सां गॾोगॾु इन्हनि जे पुठ भराई कंदड़नि जे ख़िलाफ़ु एक्शन न थींदो तेसिताणी इहो मसइलो रुकजण वारो नज़र अची कान रहियो आहे। हर कुझु अरसे में तव्हां ॾिठो हूंदो त असांखे ॿुधायो वेंदो आहे त हाणे पुलिस जेको आहे ऑपरेशन जी तयारियूं करे छॾियूं आहिनि ऐं हेतिरियूं बख़्तरबंद गाॾियूं, हेतिरा जेको आहिनि एहलकार फलाणा, पर रिज़ल्ट जेकॾहिं तव्हां ॾिसो त अल्टीमेटली तव्हांखे 0/0 नज़र ईंदो आहे। उनजी वजह इहा आहे जो जेको इहे धाड़ेल आहिनि इन्हनि जा ताना बाना जेके बि मक़ामी बाअसर ताक़तूं आहिनि ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा, छो जो अक्सर जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा हिते सरबराह लॻनि था उहे लॻनि ई वॾेरनि ऐं जागीरदारनि ऐं ताक़तवर माण्हुनि जी फरमाइशी प्रोग्राम ते था। त ज़ाहिर आहे जॾहिं फरमाइशी प्रोग्राम हलंदा त इहे ज़ाहिर जेके उते पुलिस लॻे थी त इन्हनि खे बि पंहिंजो जेको रिश्वत जो पैसो हूंदो आहे उहो किथां मिलंदो? जेकॾहिं इलाइक़नि में क्राइम न थींदो, जराइम न थींदो, माण्हू अगवा न थींदा, भंग न वठंदा धाड़ेल, त पोइ इन्हनि खे उन्हनि जो हिसो कीअं मिलंदो? त इहो हिकिड़ो नेचुरल ॻाल्हि आहे त जेसि ताईं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कंदा ऐं पंहिंजो पाण खे इहो साबित न करे ॾेखारींदा त हू आवाम जा हमदर्द बि आहिनि ऐं आवाम जे टैक्सनि सां जेकी पघार वसूल करे रहिया आहिनि उनखे हिलाल करे रहिया आहिनि, जेसि ताणी ज़हनी बेसिकली आहे इहो ज़हनी मसइलो, जेसि ताणी साइकोलॉजिकल जेको आहे उहो पाण खे इहो आवाम जो मुलाज़िम शो न कंदा, छो जो हू पाण खे आवाम जो मुलाज़िम शो करण जे बजाए आवाम जो हाकिम सम्झणु लॻी वेंदा आहिनि। जंहिं बि तव्हां इदारे जे सरबराह खे ॾिसो कंहिं डिस्ट्रिक्ट में तालके में वेंदो आहे त उनजी जेकी
फीलिंग्स तव्हांखे ईअं महसूसु थींदी आहे त हीउ कोई हितां जो जेको आहे सभ खां वॾो गुंडो त असल में हीउ अची चुको आहे, त यानी हू अवाम जी हिमत अफ़ज़ाई करण जे बदिरां पाण पंहिंजी उन बंदूक जेकी उन वटि हूंदी आहे या फोर्स जेके उनजे अंडर में हूंदी आहे उनजी ताक़त ते उहो अञा वधीक दहशत फैलाईंदो आहे आम माण्हुनि में ऐं बराह रास्त सपोर्ट कंदो आहे उन ॾोहारियुनि खे, जंहिंजे करे उहे ॾोहारी जेके आहिनि उन्हनि जो हौसला जेके आहिनि उहे मज़बूत थींदा आहिनि ऐं हू सरे आम इन क़िस्म जूं वारदातूं कंदा आहिनि। मक़सदु इहो अगवा करणु जेको आहे को मामूली जुर्म त न आहे न, मामूली जुर्म में बि जेको आहे दुनिया में जेकॾहिं किथे थिए थो त उन जा कल्पर्ट्स जेके आहिनि उहे विदिन हावर्स अरेस्ट थींदा आहिनि। हिते जेको आहे 4 ॾींहंनि खां हज़ारे माण्हुनि जा धरणा हली रहिया आहिनि, पर तव्हां ॾिसो तव्हांखे नज़र अचे थी त किथे का हुकूमत आहे, किथे वक़्तनि ते आर्मी खे तलब करण जी बि जेको आहे ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। इहो तव्हां सां डिस्कस करण खां अॻु में असां सां रिपोर्टर लाइन ते मौजूदु आहे कश्मीर जो, हुननि सां ॻाल्हि करे वठूं था त हिन वक़्तु उते छा सूरत हाल आहे धरणे जे हवाले सां। अस्सलाम वालेकुम गुलाम फरीद साहब। जी वॾी महिरबानी टाइम जी तव्हांजी। गुलाम फरीद साहब, छा सूरत हाल आहे कश्मीर में? अॼु चौथों ॾींहुं आहे, धरणे जी सूरत हाल खां आगाह करियो त छा हिन वक़्तु ताईं धरणो जारी आहे ऐं पुलिस ऐं जेके धरणो हणी करे वेठा आहिनि उन्हनि जे विच में ॻाल्हियूं कामयाब थी सघियूं या न? जी लैला, बिल्कुलु अॼु चौथे ॾींहुं सिंध पंजाब जे चइनी सूबनि जे संगम डेरामुड़ वटि हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी पारां कश्मीर ज़िले मां अगवा थियल मुग़लनि जी बाज़ाबी लाइ अॼु चौथे ॾींहुं धरणो जारी आहे, जॾहिं त हिंदू पंचायत जे सॾ ते कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु 5 ॾींहं शटरबंद हड़ताल करे कारोबारी जेका मर्कज़ आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। कश्मीर जेको डेरामुड़ जेको धरणो लॻल आहे उन में सॼी सिंध जा क़ौम परस्त अॻवान, मज़हबी जमायतनि जा अॻवान, सियासी समाज जी तंज़ीमुनि सां तालुक़ रखंदड़ अॻवान काफ़िलनि जी सूरत में अची करे हिन धरणे में शिरकत करे, जॾहिं त करमपुर, गौसपुर, कंदकोट, बख्शापुर जा जेका हिंदू पंचायत जा अॻवान आहिनि हू बि यंग हिंदू नौजवाननि सां गॾिजी करे काफ़िलनि सूरत धरणे में शिरकत करे। हिन वक़्तु धरणे में हज़ारनि जी तादाद में माण्हू वेठल आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे जेका कश्मीर ज़िले मां अगवा थियल मुग़वी आहिनि, जंहिंमें सागर कुमार आहे, नाज़िया खोसो आहे, उनजी मासूम न्याणी आहे कोसर खोसो, उनखे अगवा थिए कंदकोट मां 7 महीना गुज़रिया आहिनि पर हिन वक़्तु बाज़ाब न थी सघिया आहिनि। जॾहिं त ज़हीर खालती आहे, तारिक भुट्टो आहे, उन समय जेतिरे ई कश्मीर जा ज़िले मां। अच्छा गुलाम फरीद, ॿियो इहो बि ॿुधाइजो त हिन वक़्तु ताईं जेके 3 मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि उन्हनि जे हवाले सां बि कुझु ॿुधायो त उन्हनि खे बाज़ियाब कराइण आख़िर ही पुलिस कीअं कामयाब थी वई, ऐं जेकी ॿी हेॾी वॾी लिस्ट आहे जेका खुटे ई कोन पई, असां बि नाला खणूं पिया, तव्हां बि खणो पिया, त अञा ताईं जेको आहे उन्हनि हवाले सां कंहिं बि क़िस्म जी अॻु भराई नज़र कोन अचे पई या छा आख़िर थिए पियो हुते, पुलिस छा चवे पई? जी बिल्कुलु, राति 2:30 बजे जेको आहे गुज़रियल राति 2:30 बजे SSP कश्मीर 3 मुग़लनि खे पाण सां गॾु वठी करे हिंदू पंचायत कश्मीर वटि पहुची करे हिंदू पंचायती हाल कश्मीर वटि पहुची करे उन्हनि मुग़लनि खे वारसनि हवाले कयो। उन्हनि मुग़लनि में कुझु महीना अॻु गुडू अस्पताल MS डॉक्टर मुनीर अहमद नायत हुयो ऐं जॾहिं त बडाणी मां अगवा थियल मुखी जगदीश कुमार हुयो ऐं उनजो जेको आहे 10 सालनि जो मासूम नीगर हुयो जयदीप कुमार, उनखे साण करे पंचायती हाल कश्मीर पहुची करे मुग़लनि खे वारसनि हवाले कयईं ऐं उन टाइम SSP जो इहो चवणु हो त हीअ जेका मां मुग़वी बाज़ाब करियां कश्मीर पुलिस ॾुआरियुनि सां मुबीना मुक़ाबलो करे, मुबीना मुक़ाबले में। अच्छा, 3 मुग़विन जा ही जेके तव्हां नाला ॿुधायो पिया इहे बाज़ियाब थी चुका आहिनि, यानी मुखी जगदेश कुमार, जयदीप कुमार ऐं डॉक्टर मुनीर नायक जेको ठीक आहे, पर हिते जेका चौबोल आहिनि उहे आहिनि त इहे मुग़वी राजोनी क्वेश्चन सां भोंगो भरे करे इहे मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि। इनखे कश्मीर पुलिस बाज़ियाब न कराए सघी, कश्मीर जेका हितां जा तरह जा जेका वॾेरा आहिनि उन्हनि जी राजोनी क्वेश्चन सां इहे जेके मुग़वी आहिनि भोंगो भरे बाज़ियाब थिया आहिनि। हिन वक़्तु बि जेको धरणो आहे उहो हलंदड़ आहे। DIG लाड़काणो ऐं कमिश्नर लाड़काणो हिन वक़्तु कश्मीर में जो अॻोणो सूबाई वज़ीर आहे एहसान रहमान मज़ारी, सही पोइ पुलिस उन्हनि खे कीअं गुलाम फरीद साहब छा इंश्योर कराए पई हिन वक़्तु ताईं जेकी हेॾी डिघी लिस्ट आहे त उन्हनि खे को आसरो या को कुझु चवे पई त असीं जेको आहे हिन टाइम फ्रेम में जेको आहे बाज़ियाब कराए वठंदासीं अर्ग मालिन खे? पुलिस उन्हनि जे मुग़विन खे इहो ई चई रही आहे लैला त 24 कलाक असांखे मोहलत ॾियो, 24 कलाकनि में असां बाज़ियाब कराए ॾींदासीं, पर 24 कलाक गुज़रंदे महीननि में ॾींहं पइजी वञनि था। हिन वक़्तु बि जेको आहे DIG लाड़काणो ऐं कमिश्नर लाड़काणो जेको आहे त मुज़ारिन सां
मुज़ाकरात करण जे लाइ जो अॻूणो सूबाई वज़ीर आहे अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर आहे सरदार एहसान रहमान मज़ारी उनजी रिहाइशगाह ते पहुतल आहिनि। उते जेका मुज़ाकरा जूं ॻाल्हियूं हली रहियूं उहे बि साॻी ॻाल्हि करे रहिया आहिनि त असांखे मोहलत ॾिनी वञे, मोहलत ॾेई हीउ जो लॻल धरणो आहे इहो ख़तमु कयो वञे। जेका ट्रैफिक मोतल ट्रैफिक आहे अच्छा सो हिन वक़्तु ट्रैफिक बि जेको आहे ख़ासी मुतासिर थियल आहे उते। जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं जेकी पंजाब खां सिंध ईंदड़ ऐं सिंध खां पंजाब ईंदड़ गाॾियूं आहिनि उहे फाथल आहिनि उते, छा हिन हवाले सां सूरत हाल आहे? बिल्कुलु लैला, जेको चइनी सूबनि जे संगम ते जेको धरणो लॻल आहे उन सां बलोचिस्तान जी जेकी ट्रैफिक आहे उहा ई मुतासिर थियल आहे, पंजाब जी ट्रैफिक आहे उहा ई मुतासिर थियल आहे, जेका सिंध जी ट्रैफिक आहे उहा ई मुतासिर थियल आहे। गाॾियुनि जो हज़ारनि जी तादाद में जेकियूं कतारूं लॻी वियूं आहिनि उहे जेका ट्रांसपोर्ट आहिनि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन खां अलावा मां त इहो ई ॿुधाईंदो हलां त जेका छटबंद हड़ताल जे करे अॼु पंजो ॾींहुं आहे, जेके कश्मीर जे भर पासे रहिया आहिनि या जेके कश्मीर जा शहर वासी आहिनि उहे जेको सीधो सामान आहे उनजे ख़रीद करण लाइ बि उन्हनि खे सख़्तु परेशानी मुंहुं ॾेई रहियो। जॾहिं त ठीकु आहे, सो ही जे धरणे वारनि जो इहो ई मुतालबो आहे, इहो ई चवनि था त जेसीं ताईं तव्हां जेके गर्गमाल बणियल आहिनि मुखबी उन्हनि खे बाज़ियाब न कराईंदी पुलिस तेसीं ताईं उहे न उथंदा, तेसीं ताईं पंहिंजो एहतजाज या धरणो ख़तमु न कंदा। एसी ताईं धरणे में जेका मुतासिर आहिनि जेका मुज़ाहिरीन जो इहो ई मुतालबो आहे, हिकु ई आवाज़ आहे त कश्मीर ज़िले मां जेका मुखबी अगवा थियल आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी ते हीउ जेको धरणो आहे उहो जारी रहंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी गुलाम फरीद असांखे अपडेट करे रहियो नाज़रीन त कश्मीर में जेको धरणो लॻल आहे उते छा सूरत हाल आहे। जमाली साहब तव्हां ॾिसो पिया त उते ट्रैफिक बि मुतासिर थिए पई ऐं कुझु वज़ीर बि उन्हनि खे विज़िट कनि पिया, SSP साहब उते पहुता पर ॻाल्हियूं कामयाबु न थी सघियूं आहिनि। तव्हां इन सूरत हाल खे तव्हां आख़िर कीअं एनालाइज़ कयो पिया त यानी सिंध सिरापा एहतजाज आहे ऐं हिंदू पंचायत हुजे या असांजा मुस्लमान भाइर हुजनि उहे हिते कीअं डेरो जमाए करे वेठा आहिनि ऐं डटियल आहिनि पंहिंजे स्टांस ते त हू तेसीं ताईं न उथंदा। डू यू थिंक इहा शइ वॾे हद ताईं पुलिस इंतिज़ामिया हुकूमत खे प्रेशराइज़ करे सघे पई? ॾिसो हिन में त को शक न आहे त जेकॾहिं माण्हू पुरअमन पंहिंजो एहतजाज कनि ऐं जंहिं तरीक़े सां 4 ॾींहंनि खां हज़ारे सिंध जा माण्हू इन धरणे में मौजूदु आहिनि सही ऐं यकजहती लाइ पिणु अलॻि हज़ारे माण्हू मुख़्तलिफ़ क़ाफ़िलनि जी सूरत में अची रहिया आहिनि, उन सां कुझु देरि वेहनि था ऐं पंहिंजी उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई बि कनि था ऐं इहो बहरहाल हुकूमत ते हिकिड़ो वॾो प्रेशर बिल्ड ज़रूरु थिए थो। सही पर बदकिस्मती सां जीअं मूं चयो त हुकूमत जेको आहे असांखे धाड़ेलनि जे अॻियां बेवस नज़र अची रही आहे। तव्हां ॾिसो त इहे जेके कच्छ जा इलाइक़ा आहिनि उहे मक़तलगाह बणियल आहिनि मासूमनि जी, यानी उते जेके हथियार खणी हथियारबंद वेठा आहिनि उन्हनि जो ख़ौफ़ जेको आहे एतिरो आहे जो कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा उन तरफ़ वञण खां बि लवाए रहिया आहिनि। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इहा दहशतगर्दनि में लॉ एनफोर्समेंट एजेंसी जी दहशत हुजणु घुरिजे, ख़ौफ़ हुजणु घुरिजे। हिते जेको आहे सिंध में असां वटि उल्टो सिस्टम आहे। हिते जेको आहे आम माण्हुनि में त इन्हनि में ख़ौफ़ आहे पुलिस जो, पर जेके चोर धाड़ेल डाकू दहशतगर्द आहिनि उहे हिननि जो ख़ौफ़ रखनि ई कान था। यानी उहो छो आहे बेसिकली ॾिसो जेसिताणी तव्हां कास ते न वेंदा तेसिताणी बीमारी सही नथी थी सघे, जेसिताणी तव्हां हुनजो प्रॉपर इलाजु न कंदा। हिते हर कुझु अरसे खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त इन ई क़िस्म जूं वारदातूं थींदियूं आहिनि। आख़िर छो थींदियूं आहिनि? वजह सिर्फ़ु इहा ई आहे त जेसिताईं इन्हनि खे पुठ भराई न हूंदी तेसिताणी धाड़ेल हुजे, चोर हुजे, फोरू हुजे, डाकू हुजे, दहशतगर्द हुजे, उहो जराइम नथो करे सघे। जॾहिं उन मां ख़ौफ़ ख़तमु थियलु हूंदो ऐं उनखे इहा ख़बर हूंदी त मुंहिंजो त कुझु बि कान थींदो, छो जो मां फलाणे खे जेको आहे एसो ॾेई रहियो आहियां त मुंहिंजा वेठा आहिनि सभु उन्हनि खे संभालण वारा। हाणे जेको ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे। न त जेको आहे एतिरी कंहिंमें दीदा दिलेरी कान हूंदी आहे जो माण्हू खणी वञी ऐं केतिरा ॾींहं जेको आहे उन्हनि खे वञी पंहिंजे कचनि में ऐं पंहिंजी जेकी बि उन्हनि जूं सिंध जी रिवायत ते मां सम्झां थो बदनुमा दाग़ आहे। त सिंध में ख़ासि तौर ते असांजी जेकी रिवायत हुई त असां झेड़नि में जंगनि में जेको आहे असां औरत ऐं ॿारनि जो जेको आहे या बुज़ुर्गनि जो एतिराम कंदासीं। हिते एॾी बदकिस्मती आहे छो जो इहे धाड़ेल जेके आहिनि उहे बि हाणे हिकु ज़माने जा जेके धाड़ेल हूंदा आहिनि न उन्हनि जो बि को लाइन हूंदी हुई जंहिंखे उहे क्रॉस कान कंदा हुआ ऐं उन्हनि में बि का ख़लाक़ियात हूंदी हुई। अॼुकल्ह जा धाड़ेल बि मां सम्झां थो 2 टके जा, छो जो जहिड़ा असांजा उतां जा वॾेरा ऐं अची विया आहिनि जिन जी मां सम्झां थो त सोच एतिरी आहे त चाहे जुर्म केतिरी बि लेवल जो हुजे
पर उन्हनि खे पंहिंजे पैसे सां मतिलबु आहे, सही उन्हनि खे इंसाफ़ सां मतिलबु न आहे, उन्हनि खे आम माण्हू खे सहूलियत फ़राहम करण सां मतिलबु कान्हे। ऐं इहो इहा जेकी बेल्ट आहे ख़ासि तौर ते कंदकोट कश्मीर जेकमबाद वारी, जेकॾहिं तव्हां माज़ी जी सॼी हिस्ट्री ॾिसो त जेके बि ॾोह कंदड़ हूंदा उहे तव्हांखे इन्हनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते इहे शिकारपुर या घोटकी या इहे जेको इहो पूरी पट्टी आहे, हर क़िस्म जो तव्हांखे दहशतगर्द ऐं चोर धाड़ेल किथे बि जेकॾहिं सिंध में वारदात कंदो त अल्टीमेटली तव्हांखे इहा ख़बर पवंदी त इन्हनि फलाणनि इलाइक़नि में वञी उन पनाह वरिती आहे, त इन जो मतिलबु त उते उन्हनि जो आमाज गांव बणियल आहिनि न, उते उन्हनि जा सहूलियतकार जेके उहे ताक़तवर आहिनि, जेके उन्हनि खे हर शइ खां बचाए वञनि, जड़ उन्हनि जा उते मज़बूत थी जेकॾहिं इन्हनि खे जड़ खां ख़तमु कयो वञे, बिल्कुलु, ऐं कंहिं बि हुकूमत या रियासत लाइ हिकिड़ो मसइलो आहे, ॾिसो कंहिं बि दुनिया कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खां कोई बि ताक़तवर थोरी हूंदो आहे, सही, यानी रियासत ऐं हुकूमत खां वधीक जेको आहे ताक़तवर त कोई नथो थी सघे न। ऐं बदकिस्मती सां सॼी रियासत ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा इन मामूली माण्हुनि जे साम्हूं असांखे बेवस नज़र था अचनि जो दर्जने माण्हू अगवा थियल आहिनि, यानी जेकी लिस्ट तव्हां जीअं हींअर ॿुधायो पिया त 1 2 3 4 जी ॻाल्हि कान्हे, एतिरा माण्हू अगवा थियल आहिनि ऐं एतिरे ॾींहंनि खां अगवा थियल आहिनि, महीननि खां, पर जेको आहे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो यानी कि कंहिंखे शर्म हया कान्हे त उहो इन्हनि जी अचे मदद करे, हा हिते धरणो इन्हनि हींअर 4 ॾींहं अॻु में लॻायो आहे न, जी जी, त ज़ाहिर आहे हुननि जी बि त बर्दाश्त जी लेवल ख़तम थी वई न, त भई हुननि जा कंहिंजा पीउ आहिनि, कंहिंजा भाइर आहिनि, कंहिंजी ॿार आहिनि, कंहिंजी इंतिहा दर्जे जी मां सम्झां थो इहा वहशतनाक अमल आहे जो तव्हां ईअं औरतूं हुजनि या मर्द हुजनि, बहरहाल उन्हनि खे ईअं अगवा करे कंहिं इलाइक़े में वञी रखी छॾियो ऐं पोइ हुनजी फैमिली खे जेको आहे तव्हां प्रेशर ॾेई जेको आहे हुन खां भुंगा हासिलु कयो, मां सम्झां थो त इहो शर्म जो मुक़ाम आहे हुकूमत जे लाइ ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जे लाइ, फौरी तौर ते मुनज़िम तरीक़े सां ऑपरेशन कयो वञे ऐं इहा जेकी सॼी बेल्ट आहे, पट्टी आहे, इहा जेकी घोटकी खां ऐं सखर खां इहा शुरू थी थिए, छो जो सभु दाड़ेल चोरूं फोरूं तव्हांखे इन पूरी पट्टी में मिलंदा, इन पट्टी खे जेको आहे मां सम्झां थो त हितां खां जो शुरू थी त इहा राजनपुर ताईं इन सॼी पट्टी खे हिननि खे क्लियर करिणो पवंदो, छो जो इहो जेके दहशतगर्दनि जूं जेके जड़ूं आहिनि इन धाड़ेलनि जूं, इहे बॉर्डर टू बॉर्डर मुंतक़िल थियनि थियूं, यानी सिंध खां बलोचिस्तान ऐं सिंध खां पंजाब जे बॉर्डर्स में जेको आहे दाख़िल थी था वञनि, त अहिड़े तरीक़े सां हिननि खे चारों तरफ़ खां हिननि खे घेराव करणु घुरिजे कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे, त जीअं कंहिं बि तरफ़ हिननि जी मूवमेंट न थी सघे। पर जमाली साहब, जीअं असीं उन्हनि खे जड़ खां ख़तमु करण जी ॻाल्हि कयूं था, इहा वाक़ई हिन ॻाल्हि में वॾो दम आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उते बि ज़ाहिर थींदो त हिकिड़ो वॾे क़िस्म जो ऑपरेशन ई थियणु घुरिजे न, त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं ॾिठो आहे हिते पंहिंजो सूबाई हुकूमत आर्मी खे तलब करण जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, त हुननि वफ़ाक़ सां हिन हवाले सां ॻाल्हि कई आहे, त पोइ उहे दावा उहे शयूं आख़िर किन हली वयूं ऐं हाणे बि इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। जीअं मूं चयो न त हर जॻह ते को न को पॉलिटिकल इन्फ्लुएंस शामिल आहे, ठीकु आहे, वरी जेके इहे इन बेल्ट जा ख़ासि तौर ते जेके सियासी माण्हू आहिनि उहे इंतिहाई ताक़तवर आहिनि ऐं उन्हनि जा वरी ताक़तवर धुरनि सां राब्ता हूंदा आहिनि, त उन्हनि जी जेकी मैनिपुलेशन आहे ज़ाहिर आहे उन्हनि जे लाइ आम माण्हू जी त का वैल्यू ई कान्हे न, हैसियत ई कान्हे, उन्हनि खे त वरी उन्हनि बासर माण्हुनि ऐं ताक़तवरनि सां पंहिंजा जेके मामला आहिनि, छो जो इहे ज़ाहिर आहे इहे सभु बॉर्डर्स जा इलाइक़ा आहिनि न, हाणे जॾहिं इहे बॉर्डर्स जा इलाइक़ा आहिनि त हिते ज़ाहिर आहे वरी पोइ नेशनल ऐं इंटरनेशनल क़िस्म जा ॿिया इशू हिते क्रिएट थियनि था, पैदा थियनि था, त हाणे असांजो त सिर्फ़ु सिंपल सवाल इहो आहे त भई तव्हां ग़रीब माण्हू अगवा थियल आहिनि, आम शहरी अगवा थियल आहिनि, तव्हां इहे बाज़ियाब कराए उन्हनि जी फैमिलियुनि जे हवाले कयो त जीअं हुननि जे ग़मनि जो मदावो थी सघे, इहो कमु हुकूमत ऐं रियासत जो ई आहे न, त उते ऑपरेशन करिणो आहे, हुननि सां उन्हनि खे टेबल टॉक करणी आहे, उन्हनि खे बेनिफिट ॾियणा आहिनि या न ॾियणा आहिनि या उन्हनि जे ख़िलाफ़ु भरपूर ऑपरेशन करिणो आहे, इहो हर शइ जो डिसीजन त हुकूमत खे खणणो आहे न, त भई हुकूमत बाक़ी छा जी हुकूमत आहे, हुकूमत जो त कम ई इहो ई आहे, ऐं काई बि हुकूमत हुजे उनजी पहिरीं ज़िमेदार अवलीन आइन चए थो, आइन पाकिस्तान जेको जंहिंजे तहत मुल्क जो कारवां हले थो उहो चए थो त पहिरीं तरजीह आहे अवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़, ऐं असां पहिरीं तरजीह में ई नाकाम आहियूं, हाणे बदकिस्मती इन खां वधीक छा हूंदी जो अञा त आइन हेॾो सारो आहे, किताबु आहे पूरो जंहिंमें अलाए छा छा लिखियलु आहे, पर जेकी फस्ट पंहिंजी तरजीह आहे असां उन में ई नाकाम विया आहियूं, ऐं कॾहिं खां नाकाम विया आहियूं सिंस 1947 खां नाकाम विया आहियूं, यानी आइन जेकॾहिं असांजो 1973 में आयो आहे त इन खां अॻु में बि हुकूमत त हुई न, रियासती इदारा त हुआ न, पर असां जेको आहे कंहिं बि दौर में अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कहिड़े बि दौर में
असां न करे सघिया आहियूं। यानी असांजी कहिड़ी बि हुकूमत हुजे ऐं रियासत हुजे त असांखे हीउ जेको पुरअमन धरणो आहे, मां सम्झां थो त इन जो टेम्पो एतिरो वधाइणु घुरिजे ऐं सिंध जे ॿियनि बाशऊर माण्हुनि खे बि इन्हनि जी मुकमिल हिमायत करणु घुरिजे, सरपरस्ती करणु घुरिजे, साथ ॾियणु घुरिजे। जेके उते वेझे भर पासे जा माण्हू उते वञी करे इज़हार यकजहती करे सघनि था, उन्हनि खे उते वञणु घुरिजे। जेके ॿियनि इलाइक़नि में आहिनि उन्हनि खे बि जेको आहे हिन जी कंटिन्यूएशन खे जारी रखणु घुरिजे त जीअं हिकिड़ो हिन हुकूमत ते एतिरो दबाव वधी वञे जो हू न चाहींदे बि ऑपरेशन करण ते मजबूर थी वञे। हा, छो त आवाम जी ताक़त जेको आहे न उहा वॾी आहे ऐं उहा ई मुंहिंजे ख़्याल में जेको आहे हिन मसइले जो हल कढी हमेशह पुरअमन क़ौमुनि ऐं पुरअमन एहतजाज वॾनि खे जेको आहे किराए छॾियो आहे। त हीउ जेको पुरअमन आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त जेके बि असांजा दोस्त उते वेठा आहिनि एटलीस्ट हू इहे ॿुधाए रहिया आहिनि त असां निहत्ता आहियूं, असां पुरअमन आहियूं ऐं असां पंहिंजे हक़ जे लाइ जेको आहे आवाज़ उथारे रहिया आहियूं। त तव्हां हुकूमत जो इहो कमु आहे त जेको असां ज़ुल्म थी रहियो आहे, वेदन थी रहियो आहे, तव्हां हुनजो मदावो कयो। त इहो मां सम्झां थो इन जो इम्पैक्ट जेको आहे तमामु परे ताईं वेंदो। एॾो सवलो न आहे जेको माण्हू सम्झनि था त बसि हीअ वेठा आहिनि कंदकोट कश्मीर में, पर हींअर सॼी हुकूमत जेका आहे उहा मजबूर थी वेंदी जो इन दहशतगर्दनि ऐं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन करे ऐं इन्हनि मुग़बिन खे बाज़ियाब कराए। सही, बिल्कुलु। बहरहाल ॾाढी तशवीशनाक सूरत हाल आहे, पर जहिड़े हिसाब सां असीं ॾिसूं था हिंदू पंचायत हुजे या उन्हनि सां गॾु असांजी जेकी मुस्लिम बिरादरी आहे उहा बि उन्हनि सां भरपूर साथ ॾिए पई ऐं सॼो कुझु नज़र अचे पियो, पर ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हैरत थिए पई, ख़ासि करे मर्द हुजनि, ज़ाइफ़ूं हुजनि या ॿार हुजनि, उन्हनि खे साल थी विया आहिनि, कंहिंखे महीना थी विया आहिनि ऐं एतिरो टाइम गुज़रण खां बावजूद बि हीअ त वञी करे ठीकु आहे धरना थियनि था त 3 आज़ादु थी विया या एतिरे नंबर में जेको आहे चवनि था, सो बि जेको आहे जीअं असांजे रिपोर्टर ॿुधायो त पंहिंजे वसार उहे कोशिशूं कनि था या राडोड़ी कोशिशुनि जे नतीजे में जेको आहे हू बाज़ियाब थी करे अचनि था। सो बहरहाल ॾाढो ई शर्म जो मक़ाम आहे पुलिस जे लाइ या कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जे लाइ जेकॾहिं असीं चऊं त सूरत हाल ॾाढी जेको आहे तशवीशनाक आहे। हिन वक़्तु जमाली साहब शहीद जान मोहम्मद महर क़तल केस जी असीं ॻाल्हि कंदासीं त जेकी घरू वज़ीर ख़ातिरी कराई हुई 3 हफ़्तनि जो उन्हनि टाइम वरितो हुयो, 9-10 ॾींहं ऑलमोस्ट गुज़री चुका आहिनि, त छा का अॻु भराई ऐं जेकॾहिं गिरफ़्तार सहूलतकारनि जी असीं ॻाल्हि कयूं त उन्हनि में 3 जेके सहूलतकार हुया उन्हनि जी जिस्मानी रिमांड में वाध थी वई आहे, त छा अपडेट्स आहिनि हिन हवाले सां जवानी साहब? ॾिसो, मां सम्झां थो त अञा ताईं त हिन में जेको ख़ातिर खां रिज़ल्ट असांखे मिलणु घुरिजे आहे उहो अञा कान मिलियो आहे। जेकी इतला असांखे हिननि इहा ज़रूरु ॾिनी आहे त चहलम खां पोइ कुझु पुलिस ऑफिसर्स जेके हिन ट्रांसफर करे रहिया आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कंदा। यानी कि अञा ताईं जेको आहे हिननि इहा हिकमत अमली न बणाए सघिया आहिनि त असांखे कहिड़े तरीक़े सां जेको आहे इहो ऑपरेशन करिणो आहे। मां इहा बदकिस्मती खां अलावा छा थो चई सघिजे त अञा ताईं हेतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूदि 25 ॾींहं खां मथे अरसो गुज़री चुको आहे ऐं 25 ॾींहं ताईं हुकूमत इहो फ़ैसिलो न करे सघी आहे त असांखे जेके धाड़ेल उहे कचे में मौजूदु आहिनि, अल्टीमेटली मां उहो ई चवंदुसि त इहा हर ज़िले जी बदकिस्मती आहे ऐं चाहे सिंध हुकूमत हुजे या फेडरल गवर्नमेंट हुजे या सभिनी जी जेको आहे मां सम्झां थो नाइली कोताही नाकामी आहे जो 25 ॾींहंनि ताईं रुॻो इहो डिसाइड न करे सघिया आहिनि त असांखे कचे जे कहिड़े इलाइक़े में वञी ऑपरेशन करे ऐं जेके मतलूबा धाड़ेल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करणो आहे या मतलूबा दहशतगर्द जेके उहे क़ातिल आहिनि जिन धाड़ेलनि वटि हुननि पनाह वरितल आहे उन्हनि खां जेको आहे उन्हनि खे वठी जेको आहे कानून जे कटेरे में आणणो आहे। त बहरहाल बज़ाहिर जेको लॉलीपॉप हूंदो आहे उन्हनि फ़िलहालु इहो ॾिनल ज़रूरु आहे त थर्सडे ते जेको आहे थर्सडे फ्राइडे ते उन्हनि ॿुधायो आहे त असां उन इलाइक़नि में बल्कि सॼी सिंध में ई ओवरऑल थी रही आहे पुलिस में ऐं ॿियनि ब्यूरोक्रेसी में ट्रांसफर पोस्टिंग, उनखां पोइ जेको आहे असां ऑपरेशन जो लाइ अमल रेंजर सां गॾु कंदासीं। बहरहाल इहा बि हिन मां साफ़ साफ़ ज़ाहिर आहे उन्हनि जी सुस्ती जेको आहे हिन ताईं बरक़रार आहे, को ख़ातिर ख़्वाह जवाब सिर्फ़ु मोहलत वठी करे टाइम फ्रेम वठी करे मसइले जो हल नथो थी सघे। ज़ाहिर आहे असीं समूरी साफ़ी बिरादरी हुजे उहा हिकु रिज़ल्ट जो इंतज़ारु करे रही आहे, जेके मुख्य जवाबदार आहिनि जेके असल क़ातिल आहिनि उहे कैफ़रे किरदार ताईं जेको आहे पुॼाया वञनि। जमाली साहब असीं ॻाल्हि कंदासीं त हीउ जेको बिजली बम त किरियो ई किरियो, बिजली त हुकूमत किराई ऐं उन हवाले सां जेकी निगरान हुकूमत आहे उन्हनि IMF वटि जेको आहे को रिलीफ प्लान बि मोकिलियो पर उहो थी वियो रिजेक्ट ऐं हाणे हू जेको आहे ॿियो रिलीफ प्लान IMF वटि मोकिलण जूं तयारियूं कनि था। सो हिकु तरफ़ त बिजली बम, पर हीउ जेको पेट्रोल वधियो आहे, पेट्रोल जी जेकी हाणे नई क़ीमत आहे 305 रुपया 36 पैसा वञी करे थी वियो
आवाम जूं रड़ियूं धाऊं इन हवाले सां बि समूरे मुल्क में असीं ॾिठासीं माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि, बिल्स गिची में विझी करे एहतिजाज कनि पिया पेट्रोल जे हवाले सां। ताजिर बिरादरी वापारी बिरादरी बि जेको असीं ॾिठोसीं उहा बि रोडनि ते निकितल हुई। पोइ हीउ मामिलो आख़िर आवाम भला हिते उनखे घुरिजे त हू सम्झे, सबुर जो मुज़ाहिरो करे या आख़िर छा करे? तंग थी वई आहे आवाम। जीअं असां पहिरियों बि चयोसीं त हुकूमत काई बि अची वञे, हुकुमरान केर बि अची वञे, असांजी इहा महांगाई जेको आहे इहा ख़तमु कान थींदी ऐं इन में ॾींहं ब ॾींहुं इज़ाफ़ो ई थींदो। बिजली जा बिल हुजनि, तव्हांजी गैस जा बिल हुजनि या तव्हांजे जेकी बि यूटिलिटी आहे उन्हनि सभिनी जा बिल हुजनि, न सिर्फ़ु इन्हनि में इज़ाफ़ो थींदो बल्कि खाइण पीअण जूं जेके बि शयूं आहिनि या रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं जेके बि शयूं आहिनि उन्हनि सभिनी जी क़ीमतनि में इज़ाफ़ो थींदो डे बाए डे जे हिसाब सां। न इहो हुकूमत जे वस में आहे, न काई बि हुकूमत अची वञे उनजी एतिरी कैपेसिटी हूंदी जो इन मसइलनि खे टैकल करे सघे। मसइलो असांजो जेको सिंपल आहे, जेको सम्झण जी ज़रूरत आहे त जेके असां कर्ज़ वरितल आहिनि उहे कर्ज़ एतिरा वधीक असां वठी चुका आहियूं जो उन कर्ज़नि जी वापसी पाकिस्तानी अवाम खे करणी आहे। ऐं जेके हुकुमरान आया ऐं मां जेको इहो बार बार तनक़ीद कंदो हुउसि त पाकिस्तान ठहण खां पोइ असां एॾो सॼे पाकिस्तान जे टेन्योर जेतिरो कर्ज़ न वरितो जेतिरो हिन इमरान ख़ान चढ़ाए वियो आहे ऐं कूड़ियूं दिलासा ॾिनई पब्लिक खे, अवाम खे, असांखे बेवकूफ़ बणायईं। उहो एतिरो वॾो कर्ज़ु आहे जो तव्हां अंदाज़ो लॻायो त पाकिस्तान जो जेको बजट आहे उन जो 50% खां वधीक हाणे जेको आहे असांखे उन कर्ज़ जे सूद जी शक्ल में वापसि करिणो आहे। यानी जेको एक्चुअल कर्ज़ु आहे उहो त अञा बरक़रार रहंदो, यानी हर साल जेकी असांजी उनजी इंस्टॉलमेंट आहे महीने जे हिसाब सां जेको बि असांजी साल जी जेकॾहिं असां कैलकुलेशन कयूं बजट जे हिसाब सां त 50% ऑफ द बजट जेको आहे तव्हां इंट्रस्ट जी मद में उन्हनि खे वापसि था कयो। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जॾहिं तव्हां ते एतिरो कर्ज़ु हुजे ऐं तव्हांजी वरी करंसी जी डीवैल्यूएशन एतिरी थींदी हुजे त अल्टीमेटली तव्हां ते महांगाई जो बोझ त पवणो ई पवणो आहे न। हाणे अवाम असांजी जेको आहे रुॻो ज़िंदाबाद मुर्दाबाद ज़िंदाबाद मुर्दाबाद जे चकर में लॻी पई हूंदी त फलाणो ईंदो त फलाणो ईंदो फलाणो ईंदो। भई कोई बि अची वञे, जेको हा उहा हुकूमत अचे जेकी गैर मुल्की परॾेही कर्ज़ वधीक न वठे। मूंखे त अञा इहो चवंदा आहिनि त डपु हूंदो आहे त हीअ रोज़ जी बुनियाद ते ज़ाहिर हाणे वरी जेकॾहिं तव्हांखे बिल फर्ज़ तव्हांखे एंड टाइम ते किस्त ॾियण जे लाइ पैसा न हुजनि त हुकूमत कंदी छा आहे जो वरी अञा हिकिड़ो कर्ज़ु वठंदी आहे उहा किस्त लाहिण लाइ। त अल्टीमेटली वरी इहो बोझ जेको आहे वरी सॼो अवाम ते पवंदो आहे। हाणे जेसि ताईं असां पंहिंजे वसीलनि ते खे न वधाईंदासीं, पाण में किफ़ायत शुआरी पैदा न कंदासीं। ॾिसो असांजो सभ खां वॾो मसइलो छा आहे, असांजी जेको बि हिते हिकिड़ो तबिको आहे जेको मक़सदु यूज़ करे सघे थो महांगियूं शयूं, उन्हनि सभिनी खे अहसासु करिणो पवंदो। यानी असांखे पंहिंजे वसीलनि ते भरोसो करिणो पवंदो, असांखे पंहिंजे वसीलनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र करिणो पवंदो, असांखे पंहिंजे वसीलनि जे मुताबिक़ जेके असां महांगा आइटम इम्पोर्ट करे रहिया आहियूं उन्हनि सभिनी खे बंदि करिणो पवंदो। बिल्कुलु हाणे जेसि ताईं ॾिसो असांजी रुॻो पत्ती जेको आहे असांजी 3 बिलियन डॉलर जेको आहे उनजी असां इम्पोर्ट कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां सोयाबीन जो कोई तेल घर में असां यूज़ कंदा आहियूं उहो बि तक़रीबन कोई 4 खां 5 अरब डॉलर जो जेको आहे असां या थी सघे थो उन खां बि वधीक जो कंदा आहियूं। त हाणे जॾहिं 25 खां 30 अरब डॉलर असां रुॻो ई 2-4 शयुनि में इस्तेमालु करे ऐं घुरायूं था त ज़ाहिर आहे तव्हांजे मुल्क ते उनजो बोझ पए थो। जॾहिं तव्हां पंहिंजे करंसी खे शिफ्ट था कयो कंहिं ॿिए मुल्क में त अल्टीमेटली जेको आहे उहो तव्हांजी जेकी करंसी आहे उहो डीवैल्यू थींदी थी वञे। असांखे जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमु करिणो पवंदो एक्सपोर्ट ते। त असांजूं जेके शयूं आहिनि उन्हनि खे असां कीअं बहितर अंदाज़ में एक्सपोर्ट कयूं, कीअं असां पंहिंजे ज़रई जिनास खे, फ्रूट्स खे या ॿी जेके पहिरियों असांजी जेकी टेक्सटाइल हूंदी जंहिंजो ॿेड़ो गरक लॻो पियो आहे उनखे इन्हनि शयुनि खे असां कीअं इंक्रीज़ कयूं, वधायूं, इन्हनि जी प्रोडक्शन वधायूं ऐं इन्हनि खे असां एक्सपोर्ट कयूं त जीअं गैर मुल्की परॾेही नाणो जेको आहे असांजे मुल्क में अचे ऐं असांजी इकोनॉमी कुझु स्टेबल थी सघे। जेसि ताईं असां पंहिंजूं इहे शाख़र्चूं बंदि न कंदासीं ऐं ॿियो असांखे जेको एक्सपेंडिचर आहे
तव्हां यकीन कयो त नॉन एक्सपेंडिचर जॾहिं तव्हां पूरे मुल्क जो चइनी सूबनि जो ऐं मुल्क जो जॾहिं तव्हां ॾिसंदा त बिलियंस ऑफ रुपीज़ आहे उहो सही पिया जेको सिर्फ़ु छा में ख़र्चु थींदो आहे जेके बि सरकारी ऐं पॉलिटिकल लीडर्स आहिनि उन्हनि खे जेके घर मिलियल आहिनि जेके उन्हनि खे गाॾियूं मिलियल आहिनि भई तव्हां मां चवंदो आहियां हमेशह त तव्हां पघार भले माण्हू जी इंक्रीज़ करे छॾियो ऐं जेके इहे सरकारी घर आहिनि उन्हनि जा बिल आहिनि इहे सभु बंदि करे छॾियो ज़ीरो करे छॾियो वजह इहा आहे जो जॾहिं तव्हां कंहिंखे पघार इज़ाफ़ो कंदा त हू पंहिंजी गाॾी जॾहिं हलाईंदो त उनजो फ्यूल खे बि ओतिरो ई मेंटेन रखंदो त तव्हांजो फ्यूल घटि ख़र्चु थींदो यानी इहो हिकिड़े क़िस्म जो फ़ाइदो न आहे छो जो हींअर हुनखे मुफ़्त जो सरकारी फ्यूल मिली रहियो आहे त हुनजे घर गाॾी वेंदी आहे जेको आहे मानी खणण बि वेंदी आहे त पाणी खणण बि वेंदी आहे त हुनजे ॿारनि खे स्कूल छॾण बि वेंदी आहे छो जो हुनखे इहा Luxuries खे घटाइणो हुनखे जेको आहे इहो ख़र्चु पाण खे पंहिंजे खीसे ते बर्डन आहे छो जो इहो सारा सरकार जो ख़र्चु आहे जेकॾहिं हुकूमत का सीरियस हुजे संजीदा हुजे न त मामूली टिप्स ते जेकॾहिं हीउ कमु करे त असां बिलियंस ऑफ रुपीज़ सेव करे सघूं था सही पिया यानी मिसाल जे तौर ते हिन सभिनी जेके बि सरकारी आहिनि ऐं जेके बि सियासी माण्हू आहिनि इन्हनि सभिनी खां इहे घर वापसि वठी इहे गाॾियूं वापसि वठी इनखे ऑक्शन करे छॾनि भले पोइ इन्हनि ऑफिसरनि खे ॾेई छॾनि ऑक्शन करे ॾेई छॾनि त इहे हुनजी प्रॉपर्टी थी वई हाणे हुनजी मेंटेनेंस हुनजो फ्यूल ऐं इहे हेड ख़तमु करे छॾनि सॼे मुल्क में जंहिं डिपार्टमेंट में इहे फ्यूल जा इहे फर्नीचर जा इहे गाॾियूं वठण जा इहे जेके हेड्स आहिनि जंहिंमें अरबे रुपया इहे इस्तेमालु कंदा आहिनि इन हेड्स खे बजट में ई ख़तमु करे छॾनि त तव्हां इहो ॾिसंदा त असांजे बजट ते घटि लोड पवंदो ऐं असांजो जेको आवाम ते जेको हीअ महांगाई जा जेके रिपकशन अची रहिया आहिनि इहे जेके आहिनि घटि थी वेंदा ऑटोमेटिक पर इहे हाणे केरु करे छो जो सॼी नौकरशाही साॻी आहे सॼा पॉलिटिकल लीडर लग्जरी खपे पियो केरु करे लेजर लाइफ उन्हनि खे इन घुर्जे करे पई अहिड़ी का होप साम्हूं नज़र न अची रही आहे त असांखे अहिड़े माण्हू खे अहिड़ी कंहिं हुकूमत खे असां अपील कयूं त बाबा हीउ बंदि करे त पोइ जेको आहे मुल्क सही हले अहिड़े तरीक़े सां बिलियन ऑफ रुपीज़ जी जेको आहे एडवर्टाइज़मेंट सरकारी इदारा कंदा आहिनि भई तव्हां पंहिंजी वेबसाइटनि ते इश्तिहार ॾियो जेको बि तव्हांखे करिणो आहे उहो ॾियो तव्हां छाजो जेको आहे तव्हां अरबे रुपया इहे ख़र्चु करे रहिया आहियो अहिड़े तरीक़े सां नंढा नंढा माइनर तव्हांखे एतिरा हेड्स नज़र ईंदा जंहिंमें तव्हां हैरान थी वेंदा त जेकॾहिं उहे हेड हमेशह लाइ बजट मां निकिरी वञनि त हिन मुल्क जी हमेशह लाइ जान प्लस जेके पॉलिटिशियन आहिनि या इहे सरकारी ऑफिसर आहिनि तव्हां ॾिसो त इन्हनि सां गॾु सरकारी गाॾियूं उन्हनि जी प्रोटोकॉल मिलंदियूं आहिनि पुलिस वारा गन में न फलाणा अलाणा त उन्हनि जा ख़र्च उन्हनि जूं पघारूं उन्हनि जो फ्यूल अल्टीमेटली जेको सभ खां वॾो बोझ आहे मां सम्झां थो उहो फ्यूल जो आहे वरी उन्हनि जो खाइण पीअण उन्हनि जी जेको आहे ट्रेवलिंग हर शइ उन्हनि सां गॾु आहे न भई सरकारी कमूरे में सरकारी गार्ड रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे ऐं जेकॾहिं हू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झे थो त पोइ उनजो ई त कमु आहे त आम माण्हू खे जेको आहे महफ़ूज़ करणु त आख़िर उन छो इहे शयूं रखियल आहिनि सिर्फ़ु गुंडागर्दी ऐं बदमाशी जे लाइ भरमबाज़ी जे लाइ जेकॾहिं इन सॼे निज़ाम खे रिवाइव करिणो आहे त स्टेप्स खणणा पवंदा ऐं काई बि हुकूमत हुजे उहा इहे स्टेप्स खणण लाइ तयारी कान्हे जेकॾहिं उहा हुकूमत इहे स्टेप्स खणे छो जो अल्टीमेटली सभु मुलविस आहिनि न सभिनी खे त इहे बेनिफिट आहिनि न जॾहिं सभिनी खे इहे बेनिफिट आहिनि त तॾहिं पोइ ते न हटजंदा ऐं करप्शन जो बि ख़तमु करण जो जेको हो न उहो वॾो सिंपल फॉर्मूलो आहे कोई फिलॉसफी न आहे हुन में जेके बि सरकारी ऑफिसर ऐं पॉलिटिशियन्स आहिनि इन्हनि जा ॿार असांजा ॿार सभिनी जा ॿार हिकु कैटेगरी जे स्कूल में पढ़नि जंहिंजी सरकारी हुजे स्कूल उनखां पोइ ॾिसो त तव्हां इहा प्राइवेट एजुकेशन जी माफ़िया बि ख़तमु थी वेंदी अस्पतालुनि जी माफ़ियाऊं बि ख़तमु थी वेंदियूं छो जो जॾहिं प्रॉपर सभिनी जे लाइ वन विंडो सोल्यूशन हूंदो ऐं ॿियो ऑप्शन ई कान हूंदो त तव्हांखे हिन अस्पतालनि जी सूरत बि सुठी नज़र अचणी शुरू थी वेंदी तव्हांखे हिन स्कूलनि जी हालति बि सुठी थियणु नज़र अची वेंदी ऐं हे जेके पाणी जे लाइ जेके टैंकर शैंकर आहिनि इन्हनि ते पाबंदी बि लॻाए छॾनि न हूंदा टैंकर त अल्टीमेटली इहा चोरी कीअं थींदी सिधो सिधो माण्हुनि खे नलके में पाणी मिलंदो पोइ कंहिंखे हिकु ॾींहुं मिलंदो कंहिंखे ॿिए ॾींहुं मिलंदो त सही न हाणे तव्हांखे घर में पाणी कान थो मिले ऐं टैंकर खे तव्हां फ़ोन कयो 6-8-10,000 में ॾिसो तव्हांखे 2 कलाक में पाणी थो मिली वञे इट मीन्स त पाणी मौजूदु आहे पर उहो चोरी थी हिकिड़ी माफ़िया जे हथां तव्हांजे घर ताईं पैसनि में पहुची रहियो आहे त इहे उहे स्टेप्स आहिनि जेकॾहिं हुकूमत संजीदा हुजे कहिड़ी बि हुकूमत हुजे संजीदा हुजे त सिर्फ़ु नियत ठीकु हुजे त इहे हफ़्तनि जो कमु आहे ऐं इहे मसइला हल थी सघनि था पर हिते को करणु नथो चाहे न निभागा बि आहिनि इंट्रस्ट बि आहे न सिर्फ़ु निभाग न आहे इंट्रस्ट बि आहे त इहे सभु शयूं हुननि जे हथ मां निकिरी वेंदियूं पोइ हिननि जी एॾी कीअं थींदो मामिलो कीअं हलंदो त हर माण्हू पंहिंजी पंहिंजी लेवल ते जेतिरो नंढो माण्हू आहे उनजी लेवल ज़ाहिर नंढी आहे जेतिरो होॾां मथे वञे थो उनजी लेवल अहिड़े तरीक़े सां जेको आहे इहो ट्रिकल डाउन थो थिए हेठि खां वठी मथे ताईं जेकॾहिं इहे तमामु क़िस्म जा हेड्स ऐं तमामु क़िस्म जा मामला करे वठनि
मां सम्झां थो अधु खां वधीक मसला इन क़ौम जा हल थी सही सघंदा। जमाली साहब, तव्हां ॾाढो ई ऑर्डरली वे में सॉल्यूशंस ॾिना ऐं हिननि ख़ासि करे मईशत जे हवाले सां ई जेके असांजा मसइला हलनि पिया, इन्हनि जो जेको सॉल्यूशन आहे उहो एतिरो ॾुखियो बि न आहे। ठीकु आहे, कुझु वक़्तनि ते असांजी हुकूमतनि खां कोताहियूं एतिरियूं वॾे दर्जे ताईं थियूं आहिनि, पर जेकॾहिं हू पंहिंजी नियत साफ़ रखनि था, कमु करणु शुरू कनि त का एॾी वॾी जेको आहे सॉल्यूशन को एॾो ॾुखियो न आहे। एटलीस्ट उहो एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट वारी शइ खां ई शुरू करे वठनि त पंहिंजी एक्सपोर्ट खे वधाइनि, इम्पोर्ट खे घटाइनि, लग्जरी आइटम्स ते जेको आहे बाक़ाइदा तौर ते बैन लॻाए छॾनि। एॾियूं महांगियूं महांगियूं गाॾियूं असां आख़िर छाजे लाइ इम्पोर्ट कयूं पिया, एलीट क्लास हुन मां फ़ाइदो वठे पियो। जीअं जमाली साहब चयो त उन्हनि खे इन हवाले सां मेरे जेके ख़र्चा आहिनि उहे घटाइणा पवंदा, उन्हनि खे जवाबु ॾेई वठो त कीअं तव्हां ॾिसो तब्दीली कीअं अचे पई। जेके वज़ीर आहिनि, जेके ऑफिसर आहिनि, जेकी इंडियन लोकल मेड गाॾी आहे, सही मारुति या समथिंग जो नालो आहे फोक्सी स्टाइल जी, हू उहा यूज़ कंदा। हा, पंहिंजी माण्हू प्रोड्यूस करे। भई तव्हां जेको आहे उहे हर जॻह तां ॿाहिरां घुरायो। अच्छा, जेकी ऑफिशियल वरी हिननि खे अलो आहे 1300 सीसी जेके असां चवंदा आहियूं, ऑफिशियल हिननि खे इहा हलो आहे। पर तव्हां मर्ज़ी सिंध जे चीफ सेक्रेटरी खां वठी, सेक्रेटरियुनि खां वठी, डिजन जंहिं माण्हू वटि ॾिसो तव्हांखे लैंड क्रूज़र, पराडो, एटलीस्ट तव्हांखे रोको रिवो मिलंदी। अरे भई तव्हांखे कानून चए थो त 1300 सीसी गाॾी जेको आहे, त बेसिकली मूं चयो न, छो जो ही पंहिंजो पाण खे हिन आवाम खां मथां ई मख़लूक सम्झंदी आहे। हिननि जी जेकी मेंटल लेवल आहे उहो इहा ई आहे त ही हुक्मरानी करणु आया आहिनि। हिननि जी मेंटल लेवल इहा ई आहे ई कान त ही सरकार जी नौकिरी जेके असांजे टैक्सनि जा पैसा आहिनि मां ही पघार वठी रहिया आहिनि, हिननि जी इहा सोच ई कान्हे। हिननि में इहा सम्झ थोरी आहे त जेको आहे इहा असां इन ई ग़रीब आवाम खां इहा टैक्स वठी उन जे पैसे सां इहा अयाशी करे रहिया आहियूं, या गाॾी आहे, इहो पेट्रोल आहे, इहो बि हिन जी गाॾी सां जेको आहे वीचारे जी टैक्स जे पैसनि सां असां उहो कराया आहियूं। छो जो हुननि में शर्म हयात ख़तमु थी चुको आहे न। हिननि जी सोच सम्झ एतिरी थी वई आहे त असां कीअं हड़प कयूं, कीअं जेको आहे लुटियूं फुरियूं, गुंडागर्दी कयूं, बदमाशी कयूं ऐं पंहिंजी फनेखानी ऐं भरमबाज़ी जेको आहे उहो ॾेखारियूं। हिननि में न्याज़ ॾंडवत त रही न आहे न। तव्हां कंहिं बि सरकारी कामूरे खे या पॉलिटिकल माण्हू सां तव्हां जेकॾहिं बिलो पॉलिटिकल त वरी बि मां सम्झां थो कुझु वोट जे चकर में माण्हुनि खे रिस्पेक्ट ॾींदा आहिनि, पर जेके इन अच्छा मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त चवंदा आहिनि त साईं PCSS, XPCS, DMG वॾा पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान ॾींदा आहिनि। त इन्हनि हिकिड़ो माण्हू अहिड़ो ॿुधायो मूंखे, DMG जो हुजे या XPCS हुजे या केर बि हुजे, जेको डिसऑनेस्ट न हुजे। भई हिन मुल्क जो बेड़ो गर्क त इन्ही जेके पढ़ियल लिखियल ईंदा आहिनि इन्हनि कयो आहे। भई तव्हां जेको आहे ज़रात जे खाते जो सेक्रेटरी जेकॾहिं तव्हां पब्लिक सर्विस कमीशन वारे बलूगणे खे लॻाई त छॾींदा त उहो ज़रात खे करणु ठीकु कंदो। भई तव्हां प्रोफेशनल माहिरीन खे लॻायो न, जेके उनखे सम्झनि त सही ज़रात आहे छा। यानी डिप्टी कमिश्नर जे अंडर में जेको आहे तव्हां सॼा मुतलका जेके आहिनि आबादगार आहिनि उहो माण्हुनि खे उनजी कंट्रोलिंग अथॉरिटी ॾेई छॾींदा त हू त पंहिंजी रुगो चौधराहट गुंडागर्दी करे रहियो आहे। भई तव्हां हिननि फील्डनि में त टेक्निकल माण्हू रखिबा आहिनि जेके उनखे सम्झनि त जेकॾहिं असांखे पंहिंजे फसल खे एक्सीड करिणो आहे। हा, हुकूमत जो कमु छा हूंदो आहे, जेको अॼुकल्ह हुकूमतूं करे रहिया आहिनि इहो हिन जो कमु न आहे। यानी जेको हिन जो कमु न आहे उहे करे रहिया आहिनि, जेको कमु करणु घुरिजे उहे नथा करे रहिया आहिनि न। बेसिकली हिन जो कमु हूंदो आहे पॉलिसीज़ ॼण। कहिड़ी बि हुकूमत हुजे उनजो कमु हूंदो आहे बहितर पॉलिसी ॼण। जेकॾहिं कंहिं जॻह ते अवाम में का टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे त गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे उन टेक्नोलॉजी खे अवाम में फ़रोग़ ॾियण लाइ पंहिंजो रोल अदा करणु। यानी जेकॾहिं असांजी एग्रीकल्चर 1 एकड़ ते का घटि थी रही आहे त तव्हांखे उन 1 एकड़ में उन फसल खे वधाइण लाइ जेके टेक्नोलॉजी दुनिया इस्तेमालु करे रही आहे, तव्हां उन टेक्नोलॉजी जी बुनियाद ते उन ग्रोवर खे, आबादगार खे या ज़मीनदार खे ॿुधाइणो आहे त भई तव्हां हीअ फसल हिन सीज़न में हेतिरी कैपेसिटी में तव्हां हिन तरीक़नि सां वधाए सघो था त तव्हांजे मुल्क खे फ़ाइदो थिए। पर काई तवजह न आहे, कंहिं माण्हू जी तवजह न आहे त उहो माण्हुनि खे इन क़िस्म जी गाइडलाइन ॾिए जेको हुकूमत जो कमु हूंदो आहे। हिते इहो आहे त हीअ थिए थी त भला हिनखे जेको आहे इहो हितां रोड कटिंग कीअं थींदो, हितां जेको आहे हिनखे जेकॾहिं वाटर कोर्स ॾियणो आहे त हिन में रिश्वत कीअं वठिबी, हिन में जेकॾहिं जेको आहे फैसिलिटेट करिणो आहे, बिच ॾियणो आहे, दवा ॾियणी आहे, या जेको कहिड़े तरीक़े सां भाण आहे त हिन में कीअं जेको आहे असां पंहिंजी रिश्वत जो बाज़ार गरम कयूं। त असांजी जेकी सोच आहे बेसिकली एज़ मुआशिरे जी आऊं बि ॻाल्हि करे रहियो आहियां, असांजी सभिनी जी सोच थी वई आहे अपॉर्चुनिस्ट। असां हर माण्हू पाण जो पंहिंजे लाइ सोचे रहियो आहे त मां जेको आहे कीअं सर्वाइव कयां। हर माण्हू में इहो सोच ई ख़तमु थी वई आहे त असां मुआशिरे खे जेको आहे बहितर करण लाइ पंहिंजो कहिड़ो कहिड़ो रोल अदा करे सघूं था। असांजी नुक़सान कीअं पहुचायूं, असां कंहिंखे प्रमोट करण जे बजाए, कंहिंखे फ़ाइदो ॾियण जे बजाए असांजी सोच ईंदो आहे त हिनखे असां नुक़सान कीअं पहुचायूं, अहिड़ो तरीक़ो असांखे ॻोल्हणु घुरिजे। जॾहिं इहा सोच अची वञे त पोइ क़ौमूं किथां तरक़ी कंदियूं। तरक़ी ईअं थोरी कंदियूं आहिनि, क़ौमूं महिनत सां तरक़ी कंदियूं आहिनि। हाणे त अफ़गानिस्तान में ॾिसो जेको सालनि खां जंगनि में आहे, उते जेको आहे उनजो तव्हां ॾिसो त करंसी मज़बूत आहे।
यानी ऐं हो हिकिड़ी नहर ठाहे रहियो आहे 270 किलोमीटर जी जी, वसनोई जी। तव्हां अंदाज़ो हक़ीक़त लॻायो त जंहिं वटि का टेक्नोलॉजी कान्हे जंहिं वटि का मशीन न आहे ऐं उन ते 1 रुपयो लोन न आहे एतिरी उहा सरज़मीन ऐं ते उनजी जेको जेको आहे आहे मसला बि जंहिं रहिया वटि काई वसीला न आहिनि उन्हनि जे खाद खुराक हितां थो वञे, तव्हां ॾिसो स्मगलिंग पियो थिए सॼो, हर शइ हितां थी वञे पाकिस्तान मां, ऐं हुनजी इकोनॉमी मज़बूत आहे। ऐं जेको हेॾो वॾो मुल्क आहे, एग्रीकल्चर मुल्क आहे, एतिरी ताक़त रखंदड़ मुल्क आहे, उनजी इकोनॉमी डाउन थी रही बिल्कुलु तव्हां बेसिकली पॉलिसीज़ जो मसइलो आहे। जेसि ताणी असां पॉलिसीज़ पंहिंजूं बहितर न कंदासीं ऐं हुकूमत अहिड़ी जेकी मुख़लसाना न ईंदी जेकी ग्रास रूट लेवल ताईं सिर्फ़ु पॉलिसीज़ खे बहितर करे। हिते शॉर्टकट माण्हू अची रहिया आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजा खिसा भरण जे लाइ। जेकॾहिं इहे सभु जेके आहिनि हाणे काफ़ी थी वियो, हेॾा साल थी विया आहिनि पाकिस्तान खे, काफ़ी हिननि जा खिसा बि भरिजी विया, रपती खरपती बि थी विया, हाणे बस बि कनि न। हाणे जेको आहे जेकॾहिं अॼु बि आउं तव्हांखे चवंदो पाकिस्तान में एतिरो पोटेंशियल आहे, जेकॾहिं अॼु बि असांजी हुकूमत काई बि इहो फ़ैसिलो करे छॾे त असांखे हाणे बसि हाणे असांखे हीअ सिधी लाइन आहे, हाणे असांखे मुल्क खे ठीकु करिणो आहे, इकोनॉमी ठीकु करणी आहे, हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो रोल अदा करिणो आहे। पोइ तव्हांखे हर माण्हू तव्हांखे जेको असांजा वरी ज़ाहिर आहे हुकूमतनि जी बेवकूफ़ाना पॉलिसियुनि जा नतीजा तव्हांखे असांजा माण्हू बि वरी ॾिसंदा न, होटलनि ते मिलंदा हरूभरू चङियूं पी वेंदा, वेही पाण में गपशपूं कंदा। यानी महिनत करण खां मुंहुं चढ़ंदा, महिनत करण लाइ बि वरी चवंदा त असां ॿाहिरां छो न घुरायूं, फलाणे खां जेको आहे इहो कमु कराए वठूं था, जेको आहे इहो पाण वेठा हूंदा, पाण न ठाहिणो आहे, पाण कुझु क्रिएट डिस्कवर न करिणो आहे, तमामु घणो आहे न। ठीक जमाली साहब, इहो सभिनी जो कसूर आहे, सही, चाहे हुकूमत हुजे, चाहे ब्यूरोक्रेसी हुजे, चाहे आम आवाम बि हुजे। जेसि ताईं असां पाण सभु बरजुस्तगी सां कमु न कंदासीं, दयानतदारी सां कमु कान कंदासीं, हौसले ऐं हिमत सां कमु कान कंदासीं, तेसि ताणी इहे शयूं न थी सघंदियूं। ऐं डे बाय डे पोइ असां हेठि वेंदासीं, ऐं पोइ असां ईअं ई रोईंदासीं महांगाई थी वई, महांगाई थी वई। भई महांगाई थी वई त हिकिड़ी महांगाई थी थी, टमाटर महांगो थी वियो त दुकान वारे महांगो करे छॾियो न, त दुकान वारे जे घर खे हिकिड़ो नुक़सानु पहुचो, वरी हुन जेके सेल कयो, वरी उन जेको ख़रीद कयो, असल त यूज़र हुयो मरी त वीचारो उहो वियो आहे न। दुरुस्त दुरुस्त, बिल्कुलु तव्हां आवाम जी दिलि वटाई ही सभु ॻाल्हियूं कयूं, ॾाढो शार्पली पिन पॉइंट कयो था किथे किथे मसइला जेके आहिनि उहे आहिनि, उहे शयूं सिधियूं थी वञनि त तव्हां ॾिसो त पोइ असांजो मुआशिरो कीअं न तरक़ी करे थो। असांखे हिन वक़्तु सुठा पॉलिसी मेकर्स घुरिजनि था जेके सही फ़ैसिला वठनि ऐं सुठियूं पॉलिसीज़ ठाहिनि त का तरक़ी असांखे नज़र अचे। बहरहाल असीं वेंदे वेंदे ॻाल्हि कंदासीं नाज़रीन, घरू वज़ीर आहिनि जेके सिंध जा, हारिस नवाज़ साहब, उन्हनि हिकु मसइले जो हल ॾिनो आहे। हू चवनि था जेकॾहिं तव्हांखे ख़तरो महसूसु थिए थो, तव्हांजो मोबाइल चोरी थी वेंदी, त तव्हां उनखे पंहिंजे अंदरें खीसे में रखो त हू चोरी थियण जा जेके चांसिस आहिनि उहे घटि हूंदा। सो पंहिंजे प्रोग्राम खे असीं इन नोट ते ख़तमु कंदासीं। मुलाक़ात थींदी आहे असां ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।